खैरपुर सिविल इंतजामिया जी सिविल अस्पताल इंतजामिया जी बहसी पीरसन के वार्ड में कढी छॾियो आहे। अस्पताल गेट आॾो पट ते बेयारो मददगार पियल आहे। अहम ख़बर आहे, खैरपुर जी सिविल अस्पताल इंतजामिया जी बहसी पीरसन के वार्ड में कढी छॾियो आहे। अस्पताल गेट आॾो पट ते बेयारो मददगार पियल आहे। गुर्दनि जी मर्ज़ में मुब्तला पीरसन के गुज़िरियल रात खां वठी बेड नाहे ॾिनो वियो। साह जी तकलीफ़ आहे, ऑक्सीजन न मिलण करे वधीक तकलीफ़ में आहियां, पीरसन जो इहो चवणु आहे। सिविल अस्पताल इंतजामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इलाज कयो वञे, पीरसन अहिड़ो मुतालबो कयो आहे। अहम ख़बर आहे, खैरपुर सिविल अस्पताल इंतजामिया जी बहसी साम्हूं आई आहे। पीरसन खे वार्ड मां कढी छॾियो आहे। अस्पताल गेट आॾो पट ते बेयारो मददगार पियल आहे। गुर्दनि जी मर्ज़ में मुब्तला पीरसन खे गुज़िरियल रात खां वठी बेड नाहे ॾिनो वियो। साह जी तकलीफ़ आहे, ऑक्सीजन न मिलण करे वधीक तकलीफ़ में आहियां, पीरसन मुतालबो कयो आहे त सिविल अस्पताल इंतजामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इलाज कयो वञे।